नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गॾा मां ख़बर ईंदाणु सिंध हुकूमत पारां कराची में कोरोना केस वधण सबब उन जे रोकथाम लाइ सिमा लॉकडाउन लगाइण जे हुकुम ते अयूब ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में साइड सुपर हाईवे थाने जे हदनि में शाम जो 6 बजे खां सुबुह जो 6 बजे ताईं कारोबार बंदि करण जे लाइ पुलिस पारां सिर्फ़ हलाल रोज़ी कमाईंदड़ दुकान होटल वग़ैरह बंदि कराया पिया वञनि, पर शराब खाननि समेत जुआ जा अॾा खुलियल साइड सुपर हाईवे पुलिस हुकूमत जे हुकुमनि खे रद्द टोक करे जे हवाले करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं शाम जो 7 बजे जॾहिं साफ़ी लॉकडाउन मुतलिक़ कवरेज करण जे लाइ लासी ॻोठ खां थींदे अयूब ॻोठ पहुता त अयूब ॻोठ में क़ाइम शराब खानो सरेआम खुलियल हो ऐं उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे समाजी वर्कर कामरान खान, इमरान अली, वकार अली, जानी बोज़दार ऐं ॿियनि ॿुधायो त कराची में कोरोना केस वधी वञण जे करे हुकूमत सिंध पारां कोरोना जे वधीक फैलजण खे रोकण लाइ जेके क़दम खया विया आहिनि इहे त बहितर आहिनि, पर पुलिस इन्हनि हुकुमनि ते अमल करण बदिरां हलाल रोज़ी कमाईंदड़ जो कारोबार बंदि कराए हराम जी कारोबार शराब खाननि ऐं जुआ जे अॾनि वारनि खे छूट ॾेई छॾी आहे। ऐं इन्हनि ॿुधायो त हींअर सहाफ़ियुनि खे ॾिसी शराब खाने जो अधु शटर बंदि करे छॾियो अथनि। हिननि चयो त असां हुकूमत सिंध, वज़ीर आला सिंध, होम सेक्रेटरी सिंध, IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयूं था त टाइम मुताबिक़ शराब खाननि समेत जुआ जा अॾा बि बंदि कराया वञनि। छो किथां किथां माण्हू शराब ख़रीद करण जा जुआ खेॾण अचनि था, उन जो तुर्त नोटिस वठी रवासिन जी बेचैनी दूर कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।